ख़बर शामिल कयूं था ॾहरकी क़ौमी शाहराह ते मोटरसाइकिल ट्रालर जो टक्कर लॻण जे नतीजे में कंधकोट वासी वज़ीर भंगवार फ़ौत, 2 माण्हू ज़ख़्मी, सिविल अस्पताल ॾहरकी मुंतक़िल। ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में रिफ़र कयो वियो ऐं एम्बुलेंस न हुजण करे रिक्शा छकड़े ते लाश सिविल अस्पताल ॾहरकी आंदो वियो। फ़ौत थी वियल ऐं ज़ख़्मियुनि जो तालुक़ु कंधकोट सां आहे, जेका जहानपुर मेले जे लाइ वञी रहिया हुआ त ॻोठ हाफ़िज़ सुलेमान मलिक वटि हादिसो पेश आयो। एक्सीडेंट भाई तो असां पंहिंजे रस्ते साइड में वञूं पिया, ट्रेलर वारो आयो, सॼो रोड खाली, रोड छॾे अची असांखे हाणे गाॾी असांखे हयूं, ट्रेलर वारो हले वियो। नंबर वगैरह कुछ असांखे नंबर जो ख़बर न आहे साईं। पुलिस पकड़ियो आहे त चवनि था पुलिस पकड़ियो आहे। अच्छा हा माण्हू टे हुयासीं, हिकिड़ो फ़ौत, ॿ ज़ख़्मी। अच्छा तव्हां केरु थियो? भंगवारो। अच्छा हा सही, आज वो फोत थी आहे, मुंहिंजो नालो वज़ीर।